अस्सलाम वालेकुम प्यारा भाइरो दोस्तों, सभिनी दोस्तनि भाइरनि खे, अमीरनि खे, ग़रीबनि खे, सैयदनि खे सभिनी खे अर्ज़ु आहे। नालो मुंहिंजो जेको आहे सो अमीर हमज़ो आहे। मां हिकिड़ी कहानी पेश थो कयां। मां राति जो सोलंगी आहियां, वेठल ॻोठ सूबेदार जे, ऐं फरमाइश आहे असांखे मुश्ताक़ अली कलोड़े जी। उन जे करे असां हीअ हिकिड़ी कहानी तव्हां सॼी संगत खे ॿुधायूं था, गौर सां ॿुधो। पोइ कहाणी खोड़ दुनिया में अलाए बि केतिरा हूंदा आहिनि। पोइ अदा साईं जंहिंखे जीअं ॿुधल हूंदी आहे उहो ईअं ई खणंदो आहे, जंहिंखे जेतिरी ॿुधल हूंदी आहे उहो ओतिरी ॿुधाईंदो आहे। असांजी ॿुधल जेसिताईं आहे उहा तव्हांजे अॻियां पेश था कयूं। साईं ॻाल्हि जी शुरूआति इहा आहे त हिकिड़ो ग़रीब शख़्स आहे। पोइ उन ग़रीब शख़्स जो गुज़रान ॾाढो ॾुखियो थींदो हो। पोइ मज़दूरीअ मूं 4 आना 8 आना कमाईंदो हो, पर बहरहाल हिनखे घर में उहा पूरत न थींदी, ॾाढो परेशान रहंदो। हिकिड़े ॾींहुं सुठो बुज़ुर्ग माण्हू हिन जे मुंहं में पइजी वियो। उन सां हिन हक़ीक़त कई, साईं तव्हां ॾाढा सुठा बुज़ुर्ग माण्हू था ॾिसिजो, ऐं मां ग़रीब मिसकिन माण्हू आहियां, मज़दूरी बि कयां थो, पंहिंजो पोरियो बि कयां थो, पर किथां 4 आना 8 आना मिलनि था, जंहिंमें मां राति जो खावां थो त वरी साईं मां ॾींहं जो परेशान थो रहां। सो मूंखे महिरबानी करे का दुआ कयो त कंहिं सुठी रोज़ीअ सां लॻां, ऐं सुठी रोज़ी कंदुसि त तव्हांजो मां तमामु शुक्रगुज़ार रहंदुसि। साईं उन बुज़ुर्ग हिन खे ॾसु ॾिनो त ग़रीब जा ॿार, हिकिड़ो तोखे मां ॾस थो ॾियां, जेकॾहिं तूं उहा मज़दूरी कंदे इंशा अल्लाह तूं ख़ुशि वक़्तु गुज़ारींदे। हिन चयो साईं तव्हांजी वॾी महिरबानी, मूंखे को अहिड़ो ॾस ॾियो जंहिंमें मां पंहिंजी उहा मज़दूरी करे गुज़र सफ़र करे ऐं पंहिंजा बच्चा ख़ुशहाल पालियां। साईं उन बुज़ुर्ग चयसि तूं हीअं कर, कंहिं मीर खां ॼार वठि, पोइ ॼार वञी कंहिं बाग़ में अॾींदे, पोइ उन में के पखी फासंदा, पोइ उहे तूं पखी खपाईंदे, तुंहिंजो गुज़र सफ़र ॾाढो भलो थींदो ऐं तमामु तुंहिंजो ख़ुशहाल रोज़गारु थींदो। साईं हिन बुज़ुर्ग जो चवणु करे उन ग़रीब शख़्स कंहिं मीर खे आज़ियूं न्याज़ियूं करे मिनथूं करे ऐं हिकिड़ो ॼार वरितो। उहो ॼार सुबुह जो साझरो खणी वञी साईं हिकिड़े बाग़ में हणी आयो। कुदरत मुंहिंजे मालिक जी, रब जो शान अहिड़ो थियो जो हीउ ॼार हणी ऐं दिलि में सोचे त हाणे वञा घर लंगर पाणी करे, पोइ मोटी अचे समा कंदुसि, पोइ जेके मुंहिंजे नसीब में पखी फाथा पोइ उहे खणी वञी खपाईंदुसि। साईं हलियो वियो घर ॾे, ॾाढो पंहिंजो खाइण पीअण करे लंगर पाणी करे, हाणे दिलि में ख़्यालु कयईं यार ॼार खे बि इलाही टाइम थी वियो आहे, ज़रे घटि सॼो ॾींहुं अचे गुज़रियो आहे, हाणे वञा वञी ॼार खे बि लाहे अचां ऐं ॾिसां त मन को मुंहिंजे रोज़ीअ जो को प्रोग्राम थियो हुजे। बिस्मिल्लाह करे ऐं उन ॼार जे जंहिंमहिल भरिसां आयो त साईं उन ॼार में केवला 100 तोते जो फाथो पियो हुजे। साईं तोतनि पाण में अॻे जान में हर को ॻाल्हाईंदो, तोतनि दिलि में ख़्यालु कयो त यार अॼु त 100 ई पखी असां फासी पियाऊं, हाणे जेको आहे असांजो बचणु मुश्किल आहे। साईं उन्हनि तोतनि जो हिकिड़ो वॾो जेको तोतो हो, सभिनी जो सरदार हो, उन हिननि खे चयो त हाणे ॻाल्हि इहा आहे त अहिड़ो को कूड़ कजो जो इहो मारी जॾहिं असां वटि ईंदो त पोइ मारी ॾिसे त हे सभु मरी विया आहिनि। पोइ मारी हिकिड़ो हिकिड़ो कढी ऐं फिटी कंदो ज़मीन ते, पोइ तव्हां ॻणींदा वञिजो। पोइ जॾहिं न 100 दहिको थिए 100 जो, पोइ तव्हां भड़को ॾिजो, हड़ई उॾामी वेंदासीं। इहा असांजी सियासत करे ऐं उहे 100 तोते जा अखियूं बूटे उन ॼार में चुप करे सुम्ही पिया। आयो जो ॼार जो धणी, उन ॾिठो त भाॻ त मुंहिंजो अॼु वाह जो थियो, 100 तोते जो फाथो, पर हे चारा मरी विया, शायदि मूंखे का देरि थी वई।
हाणे हिन दिलि में ख़्यालु कयो अरे रोज़गार न मुंहिंजो इहो भलो आहे पर हाणे हिननि खे कढी फिटी कयां पोइ वरी ॼार टंगियूं थो वञा। साईं मुंहिंजा हिन छा कयो बिस्मिल्लाह करे हिकिड़े तोते कढी उछलाईं त हिकिड़ो दहको थियो ज़मीन ते। अहिड़े तरीक़े सां तोता कढंदो उछलाईंदो वञे तोता ॻणींदा पिया वञनि। जॾहिं से 99 हिन उछलाया तोता 99 उछलाया आख़िरीअ में उहो मारी जेको हो निवड़ी ऐं उन सरदार तोते खे छॾाए पियो त मारीअ जे खीसे में साईं चाकू पियो हो। उहो चाकू जो हेठि किरियो त उनजो जो दहको थियो वठी सभिनी पखियुनि भड़को ॾिनो। हुननि चयो त 100 पूरो थी वियो। साईं 99 तोता उॾाणा हलिया विया बाक़ी जेको जंहिं सलाह ॾिनी जंहिं सरदार तोते उहो साईं सुक थी वियो। मारीअ उन तोते चयो तोता चई जी केॾो वॾो ख़्रेब कयव केॾो वॾो मकर कयव जो ॿिया सभु उॾाणा हलिया विया ऐं तूं त हाणे पकड़िजी पई। अदा हाणे मुंहिंजी क़िस्मत जो ईअं हुई ऐं मां पकड़िजी पियुसि तुंहिंजो जो चाकू किरी पियो त हुननि सम्झो त 100 ई पूरो थी वियो। हाणे मां तुंहिंजे हथ में आहे जाॾे वणे ताॾे खणी हल। हाणे साईं उहो मारी तोते खयूं ऐं दिलि में ख़्यालु कयूं यार तोतो तमामु ख़ूबसूरत आहे ऐं साईं तोता माण्हू पंहिंजे शौक़ खां धारींदा बि आहिनि। हिन दिलि में ख़्यालु कयो तोतो तमामु सुहिणो आहे छो न बादशाह ॾे खणी वञा। साईं हकले खणी वियो बादशाह ॾे। उन बादशाह जो नालो हो साईं जान आलम बादशाह। वञी हुन जान आलम बादशाह वटि पहुतो अचे सलाम वराईं साईं सलाम अलैकुम मालेकुम सलाम कर ख़बर ग़रीब जा ॿार कीअं अचणु थियो आहे। चइसि हीअं हिकिड़ो मूं तोतो फासायो आहे जेको हिन मुंहिंजी चादर में वेढ़ियो पियो आहे उहो तोतो मां ॾियणु आयो आहियां तोखे तूं उन मूंखे ॿ रुपया ॾींदे उन तोते जी मज़ूरी मां वञी पंहिंजो गुज़र सफ़र कंदुसि। तोतो ॾाढो सुहिणो अथई साईं तमामु असली दिलि विंदर जहिड़ो आहे ऐं धाण जहिड़ो आहे। जान आलम बादशाह चयो आयो कढी ॿाहिरि कर ॾिसां मां तोतो। तोतो जो जान आलम बादशाह ॾिठो त बराबरि जान आलम बादशाह ॾिठो त वाह वाह केॾो ख़ूबसूरत तोतो आहे ऐं वाक़ई धाण जहिड़ो आहे। अरे मारी बाबा चई जी साईं त भाई हिन जी रक़म घणी आहे। चई साईं हिन जी रक़म आहे 500 रुपया। चई अचे बाबा आहे 500 वठि ऐं तोतो ॾे मूंखे। मारीअ साईं 500 पंहिंजा वेठा मिलिया। मारी वञी पंहिंजे बचनि ॾे हलियो वियो। जान आलम बादशाह छा कयो सुठो हिकिड़ो पिंजरो फस्ट क्लास ख़ूबसूरत वठी उन पिंजरे में तोते बंदि खणी कयईं। हाणे तोते उते खाधो खुराक बि ॾिनई सॼो ॾींहुं पंहिंजे उन ॿाहिरिएं ओताकारे बंगले ते रहाईंसि। जेॾी महिल जो साईं राति थी जान आलम बादशाह पंहिंजे हवेलीअ ते घर ॾे वियो त साईं उहो तोतो खयूं वियो। पिंजरे में तोतो हुजे बंदि पिंजरो खयूं वियो। पिंजरो वञी पंहिंजे घर में रखियईं। साईं जान आलम बादशाह जी घरवारी आई हिन खे मानी लंगर पाणी ॾाढा हुन जान आलम बादशाह जी ख़िदमत चाकरी कयईं। हाणे पुछणु लॻी हुन जान आलम बादशाह खां जान आलम बादशाह अहिड़ो तोतो तोखे अॼु कीअं हथायो आहे ऐं पिंजरे में बंदि करे ऐं तूं घर खणी आई। हाणे हीउ तोतो जेको आहे मूं वटि ई रहंदो ॿाहिरि हिन खे खणी न वञजांइ। जान आलम बादशाह चयो ॿाहिरि कोन खणी वेंदुसि ख़ासि करे खणी इन करे आयो आहियां त तूं हिन सां सॼो ॾींहुं पई दिलि वंदर कर। असां जंग जा जांगियूं सुबुह निकिरी था वञूं बादशाही कारोबारनि कॾहिं कहिड़े पंध सां था वञूं कॾहिं कहिड़े कारोबार ते था वञूं पोइ सॼो ॾींहुं मां ॿाहिरि आहियां तूं सॼो ॾींहुं पंहिंजे हिन तोते सां पई ॻाल्हाइजांइ कचहरी कजांइ। चई ॾाढो भलो थियो। हाणे जान आलम बादशाह सिज उभिरियो पंहिंजे कारोबार सां ऐं साईं उहो जेको तोतो आहे सो घर में हुन राणीअ अॻियां पियो आहे। राणीअ हिन तोते खे खाराए प्यारे ॾाढियूं ख़िदमतूं करे ऐं राणीअ छा कयो ॾाढा साईं तड़ फुलियल करे कपिड़ा लटा नवां इस्त्रनि वारा पाए श्रंगार करे ऐं उन तोते जे अॻियां अचे बीह रही।
अरे तोता चई जे राणी कर ख़बर झंग जो झांगी चारई क़िबला तूं घुमियल हूंदे। चई हा राणी, पर मूंखे तूं इहा ॻाल्हि ॿुधा त मूं जहिड़ो हुस्न किथे ॾिठी। हाणे राणी उन तोते खे सुवालु ॾिनो। तोतो चारो मजबूर हुजे, पिंजरे में बंदि हुजे। तोते दिलि में ख़्यालु कयो, अदा जे राणीअ खे चवंदुसि सच जा अखर ॾाढी कढंदी मूंखे मार। तंहिंजे करे साईं उन जान में बि ऐं हिन दौर में बि जेकॾहिं कंहिंखे साईं सचु चइबो त उन सच जी सज़ा वठियो माण्हू हलियो वेंदो, बाक़ी उनजो फ़ाइदो न पवंदो। तोते हिनखे राणीअ खे चयो त राणी मां चारई क़िबला घुमियल आहियां, पर तो जहिड़ो वाक़ई बि हुस्न किथे बि न ॾिठो राणी। राणी ॾाढो ख़ुशि थी, वरी हिनखे ॾाढा खाधा पीता भला रंधे ऐं हुनखे खाराईं। राणी साईं दिलि में ख़ुशि पई थिए त तोतो जेको झंग जो पखी आहे उहो त मूंखे चए त राणी तो जहिड़ो हुस्न मूं किथे बि कोन ॾिठो। साईं राति खेर सां गुज़री, ॾींहुं खेर सां गुज़रियो। राति थी जान आलम बादशाह आयो। वरी उन जान आलम बादशाह पंहिंजे घर वारे जे ख़िदमत में अचे वई। सॼी राति पंहिंजे मुड़ुस सां कई कचहरियूं, सिजु उभिरियो। जान आलम बादशाह घर खां निकिरी वियो। वरी राणीअ छा कयो, ॾाढा हार सिंगार करे, दड़ फुलियल करे, कपिड़ा लटा मटाए अचे उन तोते जे अॻियां बीही रही। तोता चई जी राणी कर ख़बर मूं जहिड़ो किथे हुस्न ॾिठी। तोते चएसि न साहिबा न राणी, तो जहिड़ो मूं हुस्न किथे बि न ॾिठो। ॾाढो राणी ख़ुशि थी साईं। वरी हिनखे चूर चूरमिना ऐं भोरियूं करे ऐं ॾाढा ड्रॉ कईंसि। सॼो ॾींहुं वेठी तोते सां कचहरियूं करे। वरी राति थी जान आलम बादशाह घर में आयो। जान आलम बादशाह पुछियो राणीअ खां, राणी कर ख़बर तोतो भला वणे थो, कचहरी तोते जी वणे थी या मां ईअं चए हरू भरू घर में रखियो आहे। राणीअ चयोसि ॻाल्हि न पुछ जान आलम बादशाह, तोतो तमामु प्यारो आहे। तोते ॾाढियूं भलियूं ॻाल्हियूं आहिनि, तोते ॾाढियूं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं आहिनि। मूंखे ॾाढी दिलि विंदर तो करणी आहे। मां ॾाढियूं तोखे दुआऊं थी कयां। तमामु तोतो मुंहिंजे घर जे रहण जहिड़ो आहे, बहितरीनु शइ आहे। वरी सुबुह थियो, जान आलम बादशाह हलियो वियो। वरी साईं टियों ॾींहुं खेर सां थियो। राणीअ तड़बड़ करे, हार सिंगार करे, गुल गुलज़ार थी अचे साईं हुन तोते जे अॻियां वेही रही। तोता चई जी राणी कर ख़बर, तोता ॻाल्हि सची ॿुधाइजांइ, कूड़ न हणजांइ। चई न राणी मां तव्हांजो निमक थो खां, मां कूड़ छो हणंदुमि। हा त पोइ मूं जहिड़ो भला किथे हुस्न ॾिठी। साईं तोते दिलि में ख़्यालु कयो, ॿ ॾींहं मूंखां राणीअ पुछियो आहे, अॼु खेर सां टियों ॾींहुं आहे। हाणे जेको आहे सो मां रोज़ु रोज़ु भला कूड़ ऐं मकड़ जी कहिड़ी भई मां राणीअ सां ॻाल्हि कयां। जेको सचु आहे सो सच त बीठो नच। अॼु राणीअ खे सचु थो चवां, ॾिसूं उन सच चवण खां पोइ अदा मुंहिंजी कहिड़ी ख़िदमत थी करे। तंहिंजे लाइ साईं तोतो न वियो अॻिते न वियो पोइते, उन राणीअ खे ॾिसी ऐं उनखे चई अड़े राणी जिथे न हुस्न अलाह जो पियो आहे। चई हा, चई तूं उनजी नौकिराणी बि नथी थी बीही सघीं। ॾाढी साईं राणीअ खे लॻी कावड़। राणीअ छा कयो, दरवाज़ो खोले तोते जो अचे साईं तोते वटई चपाटुनि सां ॾाढी कई तोते सां हालत, पर सभई पटे सफ़ा साईं थोरो ॿूटी करे ऐं खणी कमरे में उन में पिंजरे में खणी साईं उछलाईंसि। तोते खे सफ़ा रतु पियो वहे, जान मूं साईं परड़ा उन जा पखी पटिजी विया। हाणे जेको आहे तोतो चुपड़ी कयूं वेठो आहे, राणी होॾे पंहिंजे मुंहं ॾे कावड़ी वेठी आहे रुसी। हाणे पाण में ठहनि कोन पिया। राति थी वई, जान आलम बादशाह घर पहुची वियो। सलाम वालेकुम सलाम। जान आलम बादशाह जहां जो खणी साईं ॾिसे उन पिंजरे ॾे त तोतो वेठो आहे, पर चारो सॼो रतो रत लॻो पियो आहे। अरे तोता कि जी जान आलम बादशाह, हीअ हालत तोसां कंहिं कई अहिड़ी?
चई साईं सरकार कहिड़ी मां तोखे ॻाल्हि ॿुधायां, हालत कई आहे तुंहिंजे घरवारीअ इन राणीअ मूंसां। अरे तोता छो? कि चई इहा ॻाल्हि वरी वधीक तूं पंहिंजे घरवारीअ खां पुछो राणीअ खां, उहा बि तोखे ॿुधाईंदी। मूं तोखे ॿुधायो त तुंहिंजे घरवारीअ मूंसां इहा हालत कई आहे। सॾु कईं राणीअ खे। राणी कावड़ जी फूकजी जान आलम बादशाह जे अॻियां वेही रही। जान आलम बादशाह पुछियुसि, अरे राणी, चई जी जान आलम बादशाह, चई हिन तोते तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो जो हिन तोते जा तो परड़ा पटे छॾिया, ॾाढो तूं मारियोसीं, सॼो वीचारो रतो रत लॻो पियो आहे। हीउ झंग जो पखी जानवर, इन लाइ त मूं तोखे कोन ॾिनो त तूं हिन सां हीअ हालत कर। 2 ॾींहं 3 ॾींहं त तूं हिन सां ख़ुशि ई आहीं, हाणे तोखे छा थियो? तंहिंते साईं राणी न वई अॻिते न वई पोइते, कहिड़ो तो जान आलम बादशाह अहिड़ो बेहूदो तोतो ॾिनो अथई, बेशरम, जंहिंखे मां खारायां पीआरियां मां वेझो थी वञा त मूंखे अखियूं थो हणे। है जान आलम बादशाह दिलि में सोचियो, ठीकु आहे राणी, मां तोते खां पुछंदुसि इहा ॻाल्हि, कि हा तूं भली पुछी वञी। सुबुह थियो, साईं हुन जान आलम बादशाह छा कयो जो उन ठोएड़े खे उहो जेको परड़ा जंहिंजा तोते जा पटियल रतड़ो वहेसि पियो, खणी ॿाहिरि वञी बंगुले ते रखियईंसि। डॉक्टर घुराई, हिन जी दवाऊं बवाऊं करे, हिन जा खाधा खुराक, वज़ीर खे हुकुम ॾिनई हिनखे भलो खाधो खाराए, रोज़ु हिनखे दवाऊं हणंदो कर। हाणे हिन जान आलम बादशाह हिन तोते खां पुछणु लॻो, अरे तोता इहा ॻाल्हि सची आहे जो तूं मुंहिंजे घरवारीअ खे अखियूं पियो हणी? साईं जान आलम बादशाह खे हुन तोते अर्ज़ु कयो, तोता इहो जान आलम बादशाह, कॾहिं पखियुनि बि माण्हुनि खे अखियूं हयूं? जान आलम चयो, न बादशाह इहो त इहा बराबरि ॻाल्हि कूड़ी हूंदी। चई पोइ इहा कूड़ी ई ॻाल्हि आहे, पोइ तोखे छो बि आहे पर तुंहिंजा पटियईं, छो तोसां विड़ी? चई हा केवला 3 ॾींहं मूंखे घर में तो रखियो, 3 ॾींहंनि में 2 ॾींहं राणी हार सिंगार करे ऐं मुंहिंजे अॻियां अचे बीहंदी, जेको मूंखां पुछंदी, अरे तोता मूं जहिड़ो किथे हुस्न ॾिठी? मां राणीअ खे जवाबु ॾिनो हुअसि, दिलि में सोचींदो हुअसि हिन जो निमक थो खावां, जान आलम बादशाह मूंखे हिते रखियो आहे पंहिंजे घर में, हाणे हिन राणीअ खे मां छा चवां? तंहिंजे लाइ मां हुन राणीअ खे चवंदो हुअसि, 2 ॾींहं मूं ईअं चयोमांसि, न साहिबा न राणी, तो जहिड़ो हुस्न किथे बि कोन ॾिठो। 3 ॾींहं ते साईं वरी हार सिंगार करे ऐं मुंहिंजे अॻियां अचे बीठी। पोइ मूं दिलि में सोचियो त सचु रखी अंदर में ऐं वेही कूड़ हणां। इहो इन ॻाल्हि खे बि मज़ो मूंखे न पियो अचे। पोइ मूं सच चवण जा लफ़्ज़ जेके आहे राणीअ खे चई ॾिना। उन तां राणीअ खे मथियां लॻी, जंहिंजो मूंखां अंदरों पिंजरे में कढी ॾाढी मूंखे मार बि ॾिनई ऐं मुंहिंजा पर बि पटे छॾियईं। अरे तोता, पोइ सच तो कहिड़ो चयो मुंहिंजे ज़ाल खे? चइसि मूं इहो चयोमांसि त राणी जिथे न हुस्न आहे अलाह जो ख़लकियल, उन जाइ ते उहे तोखे नौकर करे बि कोन रखंदा। उन तां साईं राणीअ कावड़ लॻी मूंखे कढी, न मूंखां पुछई तो हुस्न किथे आहे, न का ॻाल्हि न ॿोल, मूंखे साईं ॾाढी ॾिनई मार। साईं मुंहिंजा परड़ा सफ़ा पटे मूंखे ठोड़ो करे पिंजरे में उछलाए छॾियईं। जान आलम बादशाह, सची हक़ीक़त इहा अथई, ॿियो कॾहिं ॾा पखियुनि बि को माण्हुनि खे अखियूं हयूं? जान आलम बादशाह खे साईं यकीन अचे तोते जी ॻाल्हि ते। अरे तोता, जी जान आलम बादशाह, कि पोइ हुस्न किथे आहे? चई उहो हुस्न परे आहे। असां पखी आहियूं, हर मुल्क में जिथे जिथे पंहिंजे सीज़न जो थींदो आहे फ्रूट, असां उहो उॾी वञूं उते खाईंदा आहियूं। पोइ असां हर मुल्क खे ॾिठो आहे, असां हर मुल्क खे वापरायो आहे, हर मुल्क जो माण्हू ॾिठो अथऊं, हर मुल्क जो हुस्न ॾिठो अथऊं। उहो आहे 7 समुंडनि 7 समुंडनि खां हुन पार आहे साईं, उते देयनि परनि जो मुल्क आहे, उहो हुस्न आहे उते। हिकिड़ी मलका नाले परी आहे,
जेका 7 समुंडनि खां हुन पासे रहंदी आहे ऐं शहर नंगार शहर आहे उन में उहा रहंदी आहे। उनजो उते बाग़ आहे। असीं उन बाग़ खे खाइण वेंदा आहियूं साईं। पोइ जुमे जुमे ॾींहुं उहा बाग़ घुमण ईंदी आहे। उन बाग़ में हिकु तलाउ आहे। पोइ उते उहा टर कंदी आहे। पोइ 70 साहिलनि सां घुमी फिरी पोइ वरी घर ॾे वेंदी आहे। उनजो हुस्न ॾिसंदा आहियूं असां त असांखे साईं निंड अची वेंदी आहे। अलाह जो वॾो ज़िक्र फ़िक्र कंदा आहियूं। ए मुंहिंजा मालिक साईं, अहिड़ा बि दुनिया में तुंहिंजा माण्हू खलकियल आहिनि। हिकिड़ो उहो उते आहे, हिकिड़ो वरी साईं उन खां परते आहे। उते बि हिकिड़ी परी रहंदी आहे जंहिंजो नालो आहे गुल फुल राणी। उनजो नालो आहे गुल फुल राणी। साईं उहा पाउ गुलनि में हर रोज़ु तुरंदी आहे। हर रोज़ु पाण खे पाउ गुलनि जो होॾो रखी वरी हुन पुड़ में वेहंदी आहे त सुई बराबरि कांटो हिकिड़ी जाइ ते हूंदो आहे। ॿी हुस्न जी परवर साईं उहा आहे जंहिंजे नाले मूं तुंहिंजी ज़ाल खे चयो त जिथे साईं हुस्न आहे उन जाइ ते तूं नौकिराणी थी बि न ठहंदी। हाणे उहो हुस्न आहे जहानानम बादशाह पर तमामु परे आहे। हाणे जेको आहे मां त जंग जो पखी आहियां। मूं त ॾिठो, मूं त सच जा अखर जेके हुया सो साहब चई ॾिना। मूंखे उहा सज़ा मिली। जान आलम बादशाह, अड़े तोता घबराए न, अॼु न त सुभाणे तुंहिंजा परड़ा थींदा, पर इहो मुल्क तोखे मूंखे घुमाइणो पवंदो। ते साईं हा हाज़िर, मुंहिंजा पर तयारु थियनि, तव्हां पोइ तयारु थिजो। पोइ उहा मंज़िल माणींदासीं। पोइ जे तुंहिंजे नसीब में हूंदो 7 समुंड पार करे हलियासीं त उहो हुस्न तूं ॾिसंदे। ऐं जेकॾहिं साईं वाट ते ॿई वियासीं घोटिजी, पोइ घोरी जान जटंदमि। जान आलम बादशाह चयो मूंखे सभु ॻाल्हियूं मंज़ूरु आहिनि, मां हलंदुसि, मूंखे वठी हलिजांइ। चई साईं इंशा अल्लाह तोखे वठी हलंदुसि। बादशाह खुराक 15-20 ॾींहं में तमामु वॾी खुराक थी। ऊचियूं ऊचियूं हिनखे दवाऊं ॾिनियूं, ऊचियूं ऊचियूं हिनखे सुयूं लॻियूं। हे साईं सफ़ा पखी तोतो जेको सो अॻीअ खां बि अॻिते तयारु थी वियो। अरे तोता, हाणे त तूं सफ़ा मन माशूक थी वियो आहीं, हाणे हलण जी तयारी कजे। चई साईं तूं बादशाह आहीं, तुंहिंजो हुकुम, जीअं चयो तव्हां भले तयारु थियो। सुबुह जो तयारु थी अचो त निकिता हलिया हलूं। साईं सिजु उभिरियो। बादशाह पंहिंजे वज़ीर खे चाबियूं ॾेई छॾियूं। ऐं वज़ीर चई जी साईं। चई अॼु पोइ बादशाही तुंहिंजे हवाले आहे। जे मां मोटी आयुसि त बादशाही पंहिंजी बादशाह मां आहियां, ऐं अगरि जे किथे मां मरी खपी वियुसि त मुंहिंजे बादशाही जो बादशाह तूं। हो साईं तमामु वज़ीर निमक हिलाल माण्हू हो। चाबियूं उनखे ॾेई, भालो घोड़ो हिकिड़ो हुजे उनखे साईं ॾाढो तयारु करे, खुर्जी न दौलत जी भरे उहा मथां रखी। जान आलम बादशाह चढ़ी वेही रहियो उन मथां घोड़े जे। अॾां उन तोते खणी अॻियां विहारियईं। तोता हाणे काॾे हलूं, कहिड़ो क़िबिलो वठूं? चई साईं ओलह तरफ़ ते निकिरी पओ। हाणे तोतो जान आलम बादशाह खयूं उन घोड़े ते ओलह तरफ़ ते जान आलम बादशाह रवानो थी वियो। ऐं जान आलम बादशाह सभु कुझु हुनखे हला ॾिनो। पंहिंजी दौलत धन एतिरो खयो हुअईं जेका खुटण जी न हुजे। हकींदो हकींदो मंज़िलूं माणींदो, किथे कंहिं शहरनि में रातियूं गुज़ारींदो। ऐं साईं किथे वञी कंहिं अहिड़े बरबगान ते निकिता जो कि 8-10 ॾींहं जा महीनूं उन्हनि खे सफ़र में थी वियो। पर हाणे तोते ऐं हिन जी कचहरी हलंदी रहे थी। अरे तोता अञा मंज़िल परे आहे। चइजे अञा त समुंड ते ई कोन पुॻाऊं। इंशा अल्लाह पहुची वेंदासीं। हाणे साईं जान आलम बादशाह बि इन ॻाल्हि ते मुतमिल थी वियो। अदा केतिरा बि साल लॻा, केतिरा बि ॾींहं लॻा, पर उन बादशाहीअ में उन मुल्क ते ज़रूरु हलंदासीं। चई साईं इंशा अल्लाह हलूं त पठा पोइ मन पहुचूं। ठीकु आहे। साईं हिकु ॾींहुं हकिड़ींदे हकिड़ींदे ऐं पंधु कंदे कंदे किथे को सिजु लही वियो। जान आलम बादशाह तोते खे चयो अड़े तोता हाणे सिजु लहण ते आहे, राति हिते कयूं था कचहरी, वरी सुबुह जो सिजु उभरंदो
चई साईं थोरो अॻिते था हलूं, हिकिड़ो पाणीअ जो तलाउ आहे, उन तलाउ ते हली था राति रहूं। पाणी बि आहे, तूं बादशाह माण्हू आहीं, तोखे उञ लॻे त तोखे मां पाणी बि पीआरे सघां। इहा ॻाल्हि बराबरि तुंहिंजी बहितर आहे। हकले हकले साईं वञी उन तलाउ ते पुॻा त सिॼ बि लही वियो। तोते चयो जान आलम बादशाह खे, जान आलम बादशाह, हाणे इहो घोड़ो जेको आहे हिन वण सां ॿध, हीउ गाह पठो ॾाढो बीठो आहे हिते, इहो जेको आहे सो पटे ऐं हिन घोड़े खे विझ, ऐं हेॾां का विछायूं था पंहिंजी का चादर या का रज़ाई, उन ते ॿई ॼणा वेहूं था, कचहरी कयूं था। मां त आहियां पखी, मां मथे पोइ वण ते चढ़ी पंहिंजी पिनकी निंड कंदुसि, पोइ तूं इन जाइ ते आराम कजां। पर जे तोखे उञ लॻी हुजे त जीअं हिन महिल मां वेठो आहियां तीअं तूं इन तलाउ मां पाणी पी आ। जान आलम बादशाह चयो था हेॾी वॾी मंज़िल हणी आया आहियूं, उञ त बराबरि लॻी आहे, चइसि पोइ उञ लॻी ठही त हलो त हली पाणी पी अचूं। तोते बचे साईं उन तलाउ तां पाणी पीतो, जान आलम बादशाह बचे उन तलाउ तां पाणी पीतो। जॾहिं वापसि आया, अचे बैठक ते वेठा त तोतो चवणु लॻो जान आलम बादशाह खे त जान आलम बादशाह साहिबु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधिजो गौर सां। चई कहिड़ी? चई ॻाल्हि इहा आहे, मां बि पखी आहियां, वण जो पखी आहियां, तोसां हेॾियूं मंज़िलूं कयूं अथमि, हेॾो वक़्तु ॾिठो अथमि, हेॾो वक़्तु गुज़ारियो अथमि, मां हिन वण ते चढ़ी मथे वेहंदुसि, तूं हेठि सुम्हंदे, मां मथे सुम्हंदुसि, पर इत्फ़ाक़ आहे मतां मूंखे निंड वठी वञे। तंहिंजे लाइ मुंहिंजो तोखे इहो चवणु आहे त साईं पंहिंजे हंध बिस्तरे तां उथी ऐं राति जो पाणी न पीअणु वञिजांइ हिन तलाउ। इहो मां तोखे बार बार चवां थो। अरे तोता, इनशा अल्लाह तुंहिंजे इजाज़त खां सवाइ पाणी पीअण मां कोन ईंदुसि। तंहिं तोतो चढ़ी उन वण ते मथे वञी वेही रहियो। जान आलम बादशाह सुम्ही पियो। कंहिं देरि ताईं, कंहिं मंज़िल ताईं राति जो तोतो वीचारो सुजाॻु रहियो, पर केॾी महिल का तोते खे पिनकी निंड अची वई। जान आलम बादशाह जूं अखियूं पटिजी वियूं, हुनखे साईं उञ लॻी। दिलि में ख़्यालु कई, हल बणा जा पुट, तोते त मूंखे 5 दफ़ा झलियो त साईं मूंखों सवाइ इन तलाउ ते न वञिजां, पर हाणे तोतो निंड पइजी वियो आहे। निंड पियल खे पोइ उथारणु चवंदा त अलाह जो वॾो ॾोह आहे, हाणे हिनखे मां कीअं उथारियां? ऐं हेॾो मां जवान आहियां, हेॾो मां इंसानु आहियां, भला पाणी आहे सो किनारे सां मथां पी ऐं हथ सां पी हलियो ईंदुसि, ॿियो छा? माशाअल्लाह वञा थो, अलाह कंदो, कुझु कोन थींदो। बिस्मिल्लाह करे जान आलम बादशाह साईं उन तलाउ जे मथां वियो। ॾिसे सुभान अल्लाह, हिकिड़ी ख़ूबसूरत राणी आहे, त पाणीअ मूं हिनखे दीदार थी कराए पई ऐं उहा राणी हिन सां ॻाल्हाइणु लॻी। जान आलम बादशाह, अरे जान आलम बादशाह, चई जी। जान आलम बादशाह, जंहिंजे तलाश में निकितो हुई, जंहिंजे ॾिसण लाइ मजबूर हुई, उहा राणी मां आहियां, मलिक जो नालो मुंहिंजो आहे। हाणे तूं एॾे मंज़िलूं छाजे कां थो हणी? तूं हेठि लही अचु, मलिका मां, ऐं गुल फुल राणी जेका आहे उहा मुंहिंजी मासात आहे, उहा बि तोखे मां मिलाईंदसि। मंज़िलूं तूं छाजे कां थो हणी? तूं लही अचु हेठि त कयूं कचहरियूं। अरे जान आलम बादशाह तमामु उहा सुहिणी सूरत ॾिसी मजबूर थी पियो, त को तोते खे बि कोन ॿुधाईं, न को कंहिंखे ॿुधाईं। चयो हाणे वञा, दिलि पंहिंजीअ में सलाह आई त यार लही वञु हेठि, कचहरीअ में जे मज़ो मूंखे आयो ऐं वाक़ई अहिड़ी आहे त पोइ वरी मोटी अचे हुनखे ॿुधाईंदुसि तोते खे त उहा त हिते ई असांखे मिली वई आहे, बाक़ी अॻिते छा हली कयूं। अला जान आलम बादशाह उन पाणीअ तलाउ में लहंदो वियो, झड़प ॾेई हुनखे बांह में हथु विझी वठी जो आ कई। 7 तलाउनि जे हेठां साईं उनजो बंगलो हुजे, उन बंगले में जान आलम बादशाह खे बंदि कई। जान आलम बादशाह बंदि थी वियो, दर दरवाज़ा बंदि थी विया,
खणी जो जान आलम ॾिसे सुभान अल्लाह। हीअ त हिकिड़ी वॾी सीजण हबछणा जंहिंजो हिकिड़ो हिकिड़ो चप थो लहे, माना किलो 2 किलो चप थो हिकिड़ो हिकिड़ो थिएसि। भेण जा पुट इहा अहिड़ी कारी, हीअ मूंखे हेॾो हुस्न जो ताव ॾेखारे ऐं मूंखे खणी आई आहे। हाणे त मां बंदि थी वियुसि बंगुलनि। साईं मुंहिंजा वॾी हिकिड़ी हबछिण हुजे, वॾी हिकिड़ी ॾाइण हुजे, जान आलम बादशाह खे पंहिंजे इल्म जे ज़ोर ते खणी वई ऐं पंहिंजे इल्म जे ज़ोर ते सरकार हुनखे पंहिंजे बंगुले में 7 तलावनि जे हेठों बंदि करे छॾियो। त जान आलम बादशाह साईं बंदि थी वियो, न हितां निकिरी सघंदो, न का उमेद ई रही। साईं छॾ जान आलम बादशाह खे, वठि तोते खे। साईं खेर सां सिज उभिरियो, तोतो चारो निंड मूं उठे, ॾिसे सुभान अल्लाह बिस्तरो ख़ाली पियो आहे, जान आलम बादशाह आहे ई कोन। तोते दिलि में धकु लॻो, यार जान आलम बादशाह खे मूं घणेई झलियो, पर जान आलम बादशाह न मुड़ियो। इते हिकिड़ी वॾी हबछिण थी रहे जेका पूरे इल्म जी सरदार आहे। हाणे जान आलम बादशाह खे तूं केरु छॾाईंदो? हाणे तोते छा कयो, साईं राबूटा साबूटा हणी उहो जेको घोड़े वारो रसड़ो हुअसि, उहो घोड़े खे छोड़े खणी फिटी कयईं। घोड़े खे चई अॾा हाणे जो सॼो मुल्क पियो अथई, चरी खाई पी राति जो अचे तूं बि हिन जाइ ते सुम्हंदो कर, वेहंदो कर, मां बि घुमी फिरी खाई पी कुझु टाइम यार जान आलम बादशाह जो इंतज़ारु कंदासीं। मन न मन अल्लाह हुनखे उतां छॾाए। हाणे साईं घोड़ो बि खाई पी राति जो अचे उन वण हेठों वेही रहे, उहो तोतो बि जेको आहे फल फ्रूट खाई उॾामी वरी अचे उते वेही रहे। घोड़ो ऐं तोतो पाण में कचहरियूं वेठा कनि। अड़े घोड़ा, मूं ॾाढो जान आलम बादशाह खे सम्झायो, पर अदा जान आलम बादशाह सुख थी वियो। हाणे अल्लाह जी ज़ात छॾायसि त हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी छुटण खां साईं जान आलम बादशाह सुख थी वियो। हाणे साईं जान आलम बादशाह जे इंतज़ार में वेही रहिया। अदा साल 2 साल 5 साल मालिक जो इंतज़ारु कंदासीं, असली बि जे न थियो त पोइ उन खां पोइ हयाती बि अलाए छा। मता आहिनि 4-5 सालनि में यार घोड़ा जा तूं मरी वञी या मां मरी वञा, पोइ बि न जान आलम बादशाह खे जी मालिकी न फिटी कंदासीं। हिननि साईं पाण में वाइदा इक़रार ॾेई छॾिया। हाणे साईं ही पंहिंजो हुते टाइम पास कंदा रहिया, तोतो ऐं घोड़ो। साईं छॾ हिननि खे, वठि वरी जान आलम बादशाह खे। जान आलम बादशाह साईं सुख थी वियो। साईं उहा हबछिण छा कंदी, हिकिड़ी बंदी हूंदी हबछिण वटि, अचे जेॾीमहिल राति जो सॼी राति हबछिण उन जान आलम बादशाह सां कचहरियूं करे ऐं उन बंदीअ खे खोले त जान आलम बादशाह उथी वेही रहे। वरी जंहिंमहिल सिज उभिरे त वरी उहा जॻह हबछिण आहे त उन तलावनि मां निकिरे त वञी किथां को खाधो खुराक खणी अचां त जान आलम बादशाह खे बि खारायां, मां बि खावां। वरी राति कचहरी कंदासीं, पोइ वरी साईं हुन बंदीअ खे जंहिंमहिल हीअं करे बंदि करे त जान आलम बादशाह सुम्ही पए। सॼो राति जेको सरकार उन बंदीअ में हो। जान आलम बादशाह ॾिसंदो हो, या बंदी जेॾीमहिल खणे थी ऐं जंहिंमहिल हीअं बंदि थी करे त मां सुम्ही थो पवां, पोइ जी का ख़बर न आहे। हाणे जेको आहे राति चइबो त सॼो इन बंदीअ में आहे। जान आलम बादशाह हो, पढ़ियो लिखियो माण्हू हो, अकुल जो बि बादशाह हो। दिलि में ख़्यालु कयईं कंहिं वॾे अकुल सां इन धूतीअ में जान छॾायां, बाक़ी यार हिकु त 2-3 साल मूंखे गुज़री विया आहिनि, मां त बंदि थियुसि। अलाए कीअं थियो मुंहिंजो तोतो, अलाए कीअं थियो मुंहिंजो घोड़ो, अलाए कीअं थी मुंहिंजी पोयों बादशाही साईं। हाणे साईं हिकिड़े ॾींहुं हबछिण बि ॾाढा खाइण पीअण खणी आई, गोश्त कुकड़ पुलाव सयूं साईं, हलवा मानियूं पफराटा चांवर हे हो। अचे हिनखे उथारियईं जान आलम बादशाह खे, हे जान आलम बादशाह ऐं ॿई हबछिण गॾु वेठा हिकिड़े थांव में खाइनि साईं। साईं खाइणो पइजी वियो। हाणे जान आलम बादशाह
उन हबछिन सां गॾु वेठो थो खाए। हिकु ॾींहुं जान आलम बादशाह दिलि में सियाणप कई, हबछिन हिन सां ॻाल्हाए त साईं हिकिड़ो लफ़्ज़ हुनखे वराए त वरी ॿ लफ़्ज़ हुन सां ॻाल्हाए ई कोन। हाणे हिन कयो प्रोग्राम इन हबछिन सां केॾी महिल रुसा बि त सही। साईं मोहबत में इंसानु रुसंदो बि आहे, साईं परचंदो बि आहे। हाणे जान आलम बादशाह चयो हिन जी आहे मूंसां मोहबत, मां बि आहियां सुहिणो जवान जेको हिन मूंखे बंदि करे छॾियो आहे। हाणे हिन सां मां थोरो कावड़ कशुमत कयां, ॾिसां त हीअ मूंसां कहिड़ो कुर्ब थी करे। तंहिं चएसि हबछिन हिनखे चयो जान आलम बादशाह खे, जान आलम बादशाह अॼु तुंहिंजो मूड ॿिए ख़्याल में आहे, छा ख़बर आहे तोखे कहिड़ी परेशानी आहे, जेको तूं हुकुम कर उहो तुंहिंजो मां पूरो कंदुसि। तंहिं चएसि जान आलम बादशाह अकुल जो गोहर हो। जान आलम बादशाह चयो त चवीं त थी त जेको हुकुम कंदे उहो मां पूरो कंदुसि, पर मुश्किल आहे। पोइ असां अॻे वाइदा इक़रार थींदा हुआ, पोइ उहा ॻाल्हि पूरी करणी पवंदी। पोइ हबछिन चयसि मुंहिंजो तोसां वाइदो आहे, जेको बि तूं हुकुम कंदे उहो हुकुम तुंहिंजो मां क़बूलु कंदुसि ऐं उहो कमु मां कंदुसि। पोइ खणी मां घाटे में वञा या कस में वञा या कसर में वञा, नफ़ो पोयमि या नुक़सानु पोयमि, पर जान आलम बादशाह तुंहिंजे सिर जे करे उहो मां कमु ज़रूरु कंदुसि। चई जेकॾहिं इहो वाइदो इक़रार ॾिनो अथई ऐं मुंहिंजे ॻाल्हाइण लाइ तूं सिकी थी त इहा बंदी जेका पई आहे 5 मिंट मूंखे ॾे, मां बि बादशाह माण्हू आहियां, मां बि पढ़ियलु आहियां, जंहिंजो को अंदाज़ न आहे त मां पंहिंजी बि दिलि विंदुर कयां थोरी। हबछिन साईं दिलि में सोचियो जान आलम बादशाह केॾे वेंदो, वेठो त आहे मुंहिंजे साम्हूं। हबछिन दिलि में सोचियो त मुंहिंजे करे मुंहिंजे इल्म में जान आलम बादशाह बदि लॻो पियो आहे, छा हेसि भला घड़ी सवाइ हिनखे बंदी ॾियां, का अरबा खता न थी पवंदी। साईं जान आलम बादशाह वॾो पढ़ियो लिखियो होशियारु हो, जंहिंजो नालो ई हुयो जान आलम बादशाह। हुन छा कयो, उहा बंदी खणी ऐं खोले उन में साईं सभु कुझु लिखियलु हुजे बंदीअ में, हर इल्मु दुनिया जो उन बंदीअ में लिखियलु हुजे। जान आलम बादशाह हिकिड़ी सिट पढ़ी, ॿी पढ़ी, टीं पढ़ी, चौथीं जेॾी महिल पढ़े पियो त उहा सिट अहिड़ी हुजे जो उन सिट ॿुधायसि त मूंखे पढ़ी जेका बि माण्हू तुंहिंजे अॻियां वेठो आहे, जेका बि मुश्किल त आहे, कहिड़ो बि जिन आहे, परी आहे, देह आहे, बाहि आहे, उनखे तूं इन करे शुकारींदे त उहो उते पथर थी वेंदो। जान आलम बादशाह चयो इन खां वधीक ॿियो मौक़ो कहिड़ो। पढ़ंदो उहा साईं सिट, जीअं उहा हबछिन साम्हूं वेठी तीअं ठका खणी कढाई सुकारियईं हबछिन खे, हबछिन साईं पथर थी वई हली। हाणे साईं हबछिन खे केरु चेरो करे जा ज़िंदा करे, जान आलम बादशाह हाणे बंदी हथ में करे ऐं उन में पढ़ियो त हीअ सिट अहिड़ी आहे जो कंहिं बि समुंड में, कंहिं बि हेठां तलाउ जे पाणिनि में हुजी, लोहनि करनि में हुजी, पर हीअ सिट पढ़ी ऐं शुकारींदे तोखे रस्तो रोड मिली वेंदो। बिस्मिल्लाह करे उहा सिट पढ़ी हीअं जो शुकारियईं त उन्हनि तलाउनि मूं साईं रस्तो आयुसि। उहो रस्तो ॾेई जान आलम भॻो आयो, सिधो अचे उते पहुतो, ॾिठईं हल भणा पुट, ओड़ो बि उते बीठो आहे, तोतो बि उन जाइ ते रहियो पियो आहे। जान आलम बादशाह चयो शाबस त हिननि साथियुनि खे आहे, हेॾो वॾो इंतज़ारु मुंहिंजो कयो अथनि। अचे साईं जान आलम बादशाह अचे मथां सलाम वराइण वाल सलाम वालेकुम वालेकुम सलाम। जान आलम बादशाह तो त ॻाल्हि न पुछ, साईं तोखे मूं ॾाढो झलियो सरकार, तूं बादशाही ॿार ऐं तो मूंखे सम्झो ई कोन, मुंहिंजी ॻाल्हि ते तो अमल ई न कयो, तूं उहा ॻाल्हि वञी पंहिंजी कई नेठि उन तलाउ ते बि, पोइ जेको कुझु तोसां थियो सो आहे तोखे ख़बर हूंदी, कहिड़े तो त ॻाल्हि न पुछ। पोइ जान आलम बादशाह कहिड़े हिसाब सां तुंहिंजी जान छुटी, चई पोइ मूंखे बंदी हथ अचे, ते हाणे मुबारक अथई, जे बंदी हथ अचे
इन धूतीअ मूं बि जान छॾाई। हाणे 7 समुंड दरिया जा पार बि करे हलंदासीं, छो जो इहा बंदी आहे, इन में सभु इल्मु आहे। साईं हाणे ॾाढो चढ़ी उन घोड़े खे तयारु करे उन ते चढ़ी जानाराम बादशाह वेही रहियो। वरी उन तागे साॻे ई तोते खे अॻियां विहारियईं, हकींदे मंदिरूं माणींदे, रातियूं गुज़ारींदे, ॾींहं गुज़ारींदे अचे समुंड जे मथां पहुतासीं। हाणे तोता चई जी साईं, हाणे समुंड ते पहुची विया आहियूं किनारे ते, छा करणु खपे? चई साईं हाणे इन मंझि जेका न सिट चई थो त मां पढ़ी ऐं सुकाईंदुसि ऐं रोड थी वेंदो। हाणे पहिरियों त इहा ॻाल्हि आहे तूं रेतऊं विचऊं कर रोड, घोड़े ते चढ़ूं था रोड ॾियूं था हलूं 7 समुंड पार थी वेंदा। अदा बिस्मिल्लाह करे जान आलम बादशाह उहा सिट पढ़ी ऐं खणी जो सुकारियईं त साईं समुंड मूं रोड, उन रोड ते चढ़ी अदा घोड़े खे भॼाए भॼाए डुकाए जा त 7 ई समुंड पार थी विया। वाह पिरी वाह सुगर। जॾहिं जो पार थिया त परियों साईं शहर नंगार शहर हुजे ऐं साईं ओरियों बाग़ बि हुजे उन मलका राणीअ जो। जान आलम बादशाह जी चौथा चई साईं इहो जेको बाग़ ॾिसी थो चई हा पहुची विया आहियूं उन पंहिंजो मलका राणीअ जे बाग़ में। हा चई हा, चई पोइ छा कयूं? चई सिधो रहूं हिन बाग़ में हल। हाणे हिन बाग़ में छा हली रहूं? मां त झंग जो जानवर, मां त उअं ई बि हिन बाग़ में तोता इहो खाईंदो आहियां पंहिंजो अंब अंगूर फ्रूट। बाक़ी हाणे इन बंदीअ में ॾिस अहिड़ी का ॿी सिट आहे जेका पढ़ी पाण ते शोकार तव्हांखे तोखे ऐं घोड़े खे केरु बि न ॾिसी सघे। जान आलम बादशाह खोले बंदीअ खे वेठो तोता हिन में सभु कुझु लिखियो पियो आहे। की हाणे पोइ तूं मां मथे वणनि ते थो वेहां, तूं इहा सिट पढ़ी पाण ते शोकार जेको आहे सो तोखे केरु बि न ॾिसे। अॼु जेको आहे जान आलम बादशाह जुमे जो बि ॾींहुं आहे। अॼु मलका राणी हिन तलाउ ते ईंदी। छो साईं? अॻे ॾींहंनि ऐं हिननि तारीख़ुनि जूं पखियुनि खे बि घणी ख़बर पवंदी आहे। हाणे साईं उहा सिट पढ़ी जान आलम बादशाह पाण ते बि सुकारे छॾी, घोड़े ते बि सुकारे छॾी। हिननि खे न को जिन ॾिसी सघे, न को का दुनिया जो देह ॾिसी सघे, न को का परी ॾिसी सघे। हे सॼे बाग़ में घोड़ो बि चरंदो पियो हुते, जान आलम बादशाह बि घुमंदो पियो हुते। साईं उन बाग़ में विच में हिकिड़ो वॾो तलाउ हुजे। तेॾी महिल ख़बर पई 70 साहिलनि सां मलका राणी उन तलाउ ते पहुची वई। ॾाढा उहे साईं फल फ्रूट खाई ॾाढो घुमी फिरी आख़िरीअ में जेको आहे सो विञण लॻियूं। हाणे जेॾी महिल उहे विञनि पियूं तड़कंदियूं, अरे तोता हाणे छा करणु खपे? चई हाणे तूं हीअं कर, इहो ॾिस कपिड़नि जो ढिघ लॻो पियो आहे। सभु कंहिं कपिड़नि जो पंहिंजो पंहिंजो कलर आहे, पर हिकिड़े जेके फिका कपिड़ा थी न चई हा कि इहे खणी तूं चोरीअ चोरीअ लिकाए खणी अचु, तोखे उअं ई केरु कोन ॾिसंदो। जान आलम बादशाह बॻो जेको साईं फिको वॻो हुजे उहो खणी पंहिंजे बगल में हणी ॾाढो पंहिंजो वेही रहियो हिकिड़े वण हेठऊं। हाणे साईं परियूं ॿियूं निकितियूं, सभु कंहिंजा कपिड़ा पिया हुजनि, सभु को पाण परे ऐं हाणे मलका परी तलाउ मूं निकिरे ई कान पई। मलका परीअ पंहिंजे सर्तनि खे चयो अॼु तव्हां वञो, जंहिं न मुंहिंजा कपिड़ा खयां आहिनि मां हुनखे को वास्तो विझां, को अलाह जो नालो विझांसि, पोइ मूंखे कपिड़ा ॾे। अदा हो परियूं जेके ॿियूं हुयूं सभु उॾानियूं हलियूं वयूं, कपिड़ा पायूं। हाणे गुलिस्तां परी जेका आहे सा हुन तलाउ में विझे पई ऐं कसम इस्म थी विझे उहा कहिड़ी शइ आई, इंसान हुई, जिन हुई, या को देह हुई जो मुंहिंजा कपिड़ा खणी वियो हुई। पर हाणे इहो त कमु सुठो न आहे ऐं जो तो मुंहिंजा कपिड़ा खयां आहिनि, मां त तलाउ में बीठी आहियां, मां हिकु औरत आहियां, महिरबानी करे मूंखे कपिड़ा ॾे, मां पंहिंजी जान ते विझां, पोइ तूं जीअं चवंदे तीअं मां कंदुसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे,
इहो मुंहिंजो वचन आहे। वाह का वाह सदिके हाणे जान आलम बादशाह तोते खे चयो, अरे तोता, चई जी, हाणे छा करणु खपे कि तूं हाणे हलियो वञि साम्हूं, वञी इहे कपिड़ा उछराए ॾीस, पोइ कपिड़ा पाण पारींदी, तोसां वाइदो इक़रार वचन कयो अथई, पोइ ॿाहिरि निकिरी ईंदी, पोइ तोसां कंदी कचहरी, पोइ उन कचहरीअ कंदे कंदे पोइ तूं चइजांसि पंहिंजो नालो ॿुधाइजांसि, ऐं पोइ चइजांसि मां फलाणे मुल्क मां आयो आहियां, जान आलम बादशाह मुंहिंजो नालो आहे, तुंहिंजे इश्क में निकितो आहियां, ॿियो मिड़ेई ख़ैरु आहे, मां तोसां शादी कंदुसि। जान आलम बादशाह हिन परीअ खे कपिड़ा ॾिना, परी उहो पाण परे ॿाहिरि निकिरी आई। हाणे मलका परी न पुछणु लॻी, आदम जा ॿचड़ा, तूं जो हिते आयो हुई असांजे मुल्क ते, हिते तोखे ख़बर आहे पखी पर न हणी सघंदो आहे असांजे मुल्क में, तूं आदम जो ॿचड़ो आहीं देयनि जे मुल्क में, देयनि खे ख़बर पवंदी तोखे ज़रो ज़रो करे छॾींदा। अरे मलका राणी, भले मूंखे ज़रो ज़रो करे छॾनि, पर मुंहिंजे इश्क खे शाबज़ आहे, जस आहे, मां तुंहिंजे इश्क में आयो त आहियां न, सरसा आहे, पर हाणे मूंखे तूं पंहिंजी वर्दी ॾे त मां तुंहिंजो आशिक़ु आहियां, मां पंहिंजो मुल्क छॾे तुंहिंजे मुल्क में पहुतो आहियां। अचे तूं छा थी चईं? अरे जान आलम बादशाह, सुहिणी त मां बि आहियां, पर 2 हिसा वधीक मूंखां जान आलम बादशाह तूं सुहिणो। हाणे ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी तोसां हा आहे, पकी ॻाल्हि, पर इन शर्त सां जो मुंहिंजे अबे अमा खे राज़ी कर, पोइ बेशक मूं ते निकाह विझ, मां तुंहिंजे घराड़ी थींदसि, मां तोसां गॾु ई हलंदसि, शर्त इन सां जो राज़ ख़ुशीअ सां मुंहिंजो अबो अमा तोखे ॾियनि। ठीकु आहे, हाणे तूं वञु, तुंहिंजे अबे अमा सां असां पाण ॻाल्हाईंदासीं। हाणे मलका राणीअ खे हिन छॾे ॾिनो, मलका राणी हली वई पंहिंजे घर ॾे। अदा हाणे हिन पखीअ सां तोते सां सलाह कई, अरे तोता, हेतिरे क़दुरु ॻाल्हायो अथऊं, हाणे छा थिए? चइसि हाणे सरकार ईअं थींदो, सुबुह थिए सिज उभिरे, सिट पढ़ी, पाण ते शुकारे ऐं तोते सां सलाह कई, तोता हाणे मूं सां गॾियो त हल, चई हा साईं, पोइ मूं ते बि सुट या जेका आहे सा शुकार पढ़ी, पोइ 2 ॼणा था हलूं, मां तोखे ॾसींदुसि। साईं मलका परीअ जो घरु ई आहे, साईं उहा सिट पढ़ी उन तोते ते बि शुकारियईं। हाणे तोतो ऐं जान आलम बादशाह सिधो मलका परीअ जे घर में वञी वेही रहिया हिकिड़ी खट ते, उते जो वेठा त मलका परीअ जो साईं पीउ बि वेठो हो, चाचा मामा बि वेठा, वॾा हिकिड़ा देह हुजनि, जंहिंजी हिकिड़ी हिकिड़ी माना टिकणी हुजे हिन देॻ जहिड़ी। दिलि में साईं जान आलम बादशाह ॻाल्हि कई त सोचियो त हाणे अलाह रसूल ख़ैरु करे, हाणे अलाह करे त असांजी ॻाल्हि मञनि। तोते चयो साईं तूं सिधो सो हुननि सां ॻाल्हाए। हाणे जेको आहे जान आलम बादशाह ॻाल्हायो, अला अस्सलाम वालेकुम जिन देह परियूं, असां तव्हांजे घर में आया आहियूं, असां तव्हांजा महिमान आहियूं। हिते साईं जिन हैरत में अचे आओ देह, असां तोखे ॾिसूं ई कोन था, तूं असांजे घर में वेठो थो ॻाल्हाईं, त मां तव्हांजो महिमान आहियां? चई हा बाबा मां तव्हांजो महिमान आहियां। चई पोइ महिमानी त हाल अहिवाल ॾे, अहिड़ी का तोखे ताक़त आहे जो असां हेॾा वॾा देह, इल्मनि जा सरदार तोखे ॾिसी नथा सघूं? चई बाबा ॾिसी बि मूंखे कोन सघंदो, सुभाणे झंग आहे, झेड़ो आहे, लठ आहे, बाठो आहे, हर शइ में मां तव्हां ॾाढो आहियां। हाणे मुंहिंजा हवाल इहे आहिनि जो मां हिकिड़ो जान आलम बादशाह आहियां, तव्हांजे मुल्क में आयो आहियां, ऐं हिन मलका परीअ जो आशिक़ु आहियां, तव्हां खां सिधो सो मां संग थो घुरां मलका परीअ जो, जा हा कयो जा न कयो। भई दिलि में दयन सोचियो त वञ भणा जा पुट, आहे त का हीअ वॾी हस्ती, वॾी हस्ती आहे। हा ॻाल्हि आहे जेके असां ॾिसी नथा सघूं, असां देह, बाबा हिन सां पोइ जेको आहे सो हा करणी पवंदी, ऐं बाबा ॾियो संग हिनखे, पाण में सलाहूं सबाबूं करे, पकी ॻाल्हि करे। अरे जान आलम बादशाह, तोखे असां हिकिड़े शर्त सां असांखो ॾींदासीं, जंहिं सूरत में तूं आहीं, आदमज़ादो हुई तूं जान आलम बादशाह, असां ॿुधंदा आहियूं
ॾिठो कोन अथऊं पर हाणे उन सूरत में असांजे अॻियां जान आलम बादशाह थी असांजे घर में वेह पोइ असां बेशक तोखे संग ॾींदासीं। वचन इक़रार थी आहे। जान आलम बादशाह पंहिंजो जंहिं वेस में हो जंहिं ख़्याल में हो पाण त उहा सिट लाहे पढ़ी आॾा हिननि खे जो देहनि खे ॾेखारियईं। ॾाढो साईं देहनि खे वणियो जान आलम बादशाह। सुभान अल्लाह जहिड़ो जान आलम बादशाह ॿुधंदा हुआसीं अॾा अहिड़ो ॾिठोसीं साईं। असांजो तो असां रिश्तो पको आहे। अॾा वाह वाह थी वई हा थी वई तारीख़ूं बची वियूं शादियूं थी वियूं। हाणे साईं जेको आहे सो जान आलम बादशाह हुन देहनि सां ॻाल्हायो बाबा कुझु ॾींहं मूंखे अञा अॻिते वञिणो पवंदो उन जे लाइ पोइ मां हितां मोटंदुसि मां पंहिंजी घरवारी वठियूं हली वेंदुसि। असां बाबा तुंहिंजी मर्ज़ी आहे ज़बान थी असां शइ ॾिनी तुंहिंजी शइ आहे। हाणे जान आलम बादशाह उतां मोकिलाए घोड़े ते चढ़ी तोते खणी अरे तोता हाणे किथे हलूं चई हाणे साईं अॻिते हल मंज़िल आहे अञा गुल फुल राणीअ वटि। हाणे जान आलम बादशाह ससु सहुरे खां मोकिलाए तोते खणी उन घोड़े ते ऐं साईं उन गुल फुल राणीअ जे दिलि में ख़्यालु कई त हाणे वञा उन सां बि शादी करे ॾियां। पोइ मोटी इहे ॿई हुस्न जूं परवर जेके आहिनि राणियूं इहे वठी ऐं मोटाए वञा ॻोठु वरी पंहिंजी ज़ाल खे ॾेखारींदुसि जेको न तोते तोखे चयो त जिथे हुस्न आहे उन जाइ ते तूं नौकिराणी बि थी न ठहंदीअ उहो हुस्न वञी पंहिंजी ज़ाल खे ॾेखारींदुसि। हकींदो हकींदो मंदिरो मारींदो साईं हुन गुल फुल राणीअ जे बाग़ में जे पहुता। अरे तोता जी साईं कर ख़बर बाग़ कंहिंजो आहे चए साईं इहे हुन हुस्नदार जो बाग़ आहे जंहिंजो गुल फुल राणी आहे जेका पा गुलनि में तुरंदी आहे हर रोज़ु त कांटो हिकिड़ी जाइ ते हूंदो आहे पर उहो तुरंदी हर रोज़ु आहे। हाओ जे हाओ पोइ चई साईं हाणे पोइ सुभाणे जुमे जो ॾींहुं आहे सरकार जेको आहे सा उहा उते ईंदी अचे हिते पाणीअ में विझंदी पोइ उन जो जेको आहे मां वॻो तोखे ॾसींदुसि उहो तूं लिकाए छॾिजांइ। साईं सरकार छा थियो जो जेमहिल उहे राणियूं आयूं अचे बाग़ में घुमी फिरी ऐं जेॾी महिल उन तलाउ में लथियूं त हाणे तोते हूं पुछियईं त अड़े तोता चई जी साईं कर ख़बर गुल फुल राणीअ जो हाणे मूंखे कीअं ख़बर पए त कपिड़नि जो वॻो कहिड़ो आहे ॾिसी जो ॻाढ़ो वॻो पियो न हेॾो हेॾो हा चई इहो अथई भॼी वञी इहो खणी आ। जान आलम बादशाह जो वियो त हुन सिट ते पढ़ी पंहिंजी जान ते शुकारी ॾिसे हिननि केरु कोन पियो जान आलम बादशाह वियो सो वॻो खणी अचे वेही रहियो हुन तोते आई जाइ ते। हाणे साईं 70 परनि जे हुन सां गॾु हुजे तड़ फुलियल करे जंहिंमहिल सभु का निकिती पंहिंजा कपिड़ा पंहिंजी वेस ऐं बीह रहियूं त हाणे गुल फुल राणी निकिरी अच तूं त हलूं न घर गुल फुराणी मुंहिंजा कपिड़ा ई कोन्हनि अलाए कहिड़ो चोर चोरी करे वियो आहे हाणे तव्हां हलो मां के अलाए नाला वास्ता विझी हाणे खां कपिड़ा वठां वाती मां बि ईंदसि। साईं उहो जेके साहेड़ियूं हुअसि सभु हली वियूं पंहिंजे घर हिते जेको आहे गुल फुल राणीअ हिनखे कसम विधा कहिड़ी बि शइ आई मुंहिंजा कपिड़ा खणी वई जिन हुई देह हुई आदमज़ादो हुई कपिड़ा मूंखे ॾे जीअं तूं चवंदे जीअं तूं मूंखे चाहीं थो ओड़े तरीक़े सां मां तोसां ॻाल्हाईंदसि पोइ जीअं तूं चईं पर कपिड़ा मूंखे ॾे। हे साईं फिरी वञी हुन कपिड़े ते बीह रहियो जान आलम बादशाह तो हाणे मूंसां वाइदो कयो आहे मां तोखे कपिड़ा ॾियां थो ॿाहिरि निकिरी आ मुंहिंजी बि जेका सूरत आहे तुंहिंजे अॻियां बीहारियां थो। अला कपिड़ा हुनखे ॾिनई चढ़ी मथे बीह रही उहा छोकिरी गुल फुल राणी अरे बाबा हाणे तूं पंहिंजा कपिड़ा लाहे त तूं कहिड़ी भला आहीं पाण तूं इल्मु लाइ त असां ॾिसूं हिन जो इल्मु लाथो जान आलम बादशाह पाण हुस्न जो परवर हुजे सुहिणो हुजे बादशाही ॿार हुजे गुल फुल राणीअ ॾिसी त सुभान अल्लाह आदमज़ादा तूं असांजे मुल्क में आयो कीअं मूंखे त पहिरियों इन ॻाल्हि जी हैरत आहे तूं असांजे मुल्क में आदमज़ादो को बि हिन जाइ ते अची नथो सघे तूं समुंड खां हुन पार हिन जाइ ते पहुतो आहीं
अक्सर तोसां कहिड़े ख़्याल खां तूं हितां आई? जान आलम बादशाह मुंहिंजो नालो आहे, तुंहिंजो नालो ॿुधी मां पंहिंजो मुल्क छॾे कशाला काटे कहिड़े बि तरीक़े सां अचे मूं तोसां मुलाक़ात कई आहे। मुंहिंजी दिलि चवे थी त मां तोसां शादी कंदुसि। अरे जान आलम बादशाह, मुंहिंजे मुल्क में रुॻी देह आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे ख़बर पवंदी त हिकु आदमज़ादो आयो आहे सो उहो शादी थो करे असांजे परीअ सां, तोखे सॼा एतिरा दाणा करे छॾींदा। चई उन ॻाल्हि जी मूंखे परवाह न आहे, मां तुंहिंजे पीउ माउ खां संग घुरंदुसि, उहे मूंखे ख़ुशीअ सां ॾींदा, मतिलबु तूं पंहिंजे दिलियों मूंसां हा कर। अदा उन गुलफर राणीअ उन जान आलम बादशाह सां वाइदा इक़रार कया त जेकॾहिं तो संग मुंहिंजो वरितो मुंहिंजे पीउ माउ खां त मां तुंहिंजी ज़ाल, तूं मुंहिंजे घरवारो, भली तूं मूंखे पंहिंजे मुल्क ते वठी हलजांइ। हाणे गुलफर राणीअ खे मोकल ॾींदसि, हाणे तूं हल घर, सुभाणे असां तव्हांजा महिमान आहियूं घर में। अदा गुलफर राणी हली वई घर, सॼी इहा हक़ीक़त जे तोते सां कयईं। तोता हाणे सभु कुझु कमु तयारु आहे, हाणे सुबुह थींदो त हलूं उन्हनि जे घर में। चई हा साईं, बसि इहो ई कमु कंदासीं। सुबुह थियो, तोते खे लिकायो जान आलम बादशाह सिधो उन गुलफर राणीअ जे घर में। उते हिन जान आलम बादशाह ॻाल्हायो, बाबा सभु जेके ॾाढा देर वेठा हो, चाचा हो, मां हिकिड़ो अर्ज़ु थो कयां, तव्हां मां संग घुरण आयो आहियां गुलफर राणीअ जो, उहो मूंखे ॾींदव, ख़ुशीअ सां ॾींदव त बि वाह वाह, जे न त ज़ोर ज़ब्तीअ सां बि मां इहा शादी कंदुसि, मूंखे एतिरी ताक़त आहे। हैरत में अचे या देह, दिलि में सोचनि बणा ही वाक़ई अहिड़ी का रिप आहे, असांजे घर में वेठो आहे जो ॻाल्हाए पियो थो, असांखे का बि अहिड़ो इल्मु न आहे, न को ताक़त आहे जो हिनखे पकिड़े सघूं, न कुझु बि कोन करे सघंदासीं। तंहिंजे लाइ बाबा इहा छोकिरी हिनखे ॾियणी पवंदी। पाण में सॼे रयत सलाह करे ॻोठारनि ऐं हिनखे चयो बाबा असां तोखे छोकिरी ॾिनी, पर जंहिं सूरत में आहीं उहा असांखे सूरत ॾेखार। जान आलम बादशाह पाण तूं उहा सिट पढ़ी ऐं पाण तूं लाहे ऐं पाण हुननि खे ॾेखारियईं। देहनि ॾिठो, सुभान अल्लाह, हे त आदमज़ादो आहे, सो असां देहनि जे घर में वेही ऐं असांखां संग वरितो अथई, ॿेली हीअ का वॾी हस्ती आहे। अब नालो तुंहिंजो छा आहे? नालो मुंहिंजो जान आलम बादशाह आहे। बेशक जान आलम बादशाह असां ॿुधंदा हुआसीं, पर असां अॼु ॾिठो आहे जहिड़ो सुहिणो आहीं, तेॾो जवान आहीं, तेॾो वरी दलेर बि आहीं। बाबा असां पंहिंजे धीउ जो संग तोखे ॾिनो। साईं ॾाढो बवार थी वई। उहो साईं जान आलम बादशाह खे उन छोकिरीअ जो संग ॾिननि, तारीख़ूं ॿधी वियूं, वॾो विहांउ थियो, ज़बरदस्त सां हिकिड़ो शादमानो थियो। उते बि उहा शादी हुन जान आलम बादशाह कई। हाणे साईं 2-3 ॾींहं रही ऐं जान आलम बादशाह हुन देण खां मोकिलायो। अदा हाणे ॻाल्हि इहा आहे त जेको आहे त मां जान आलम बादशाह आहियां, मुंहिंजी पोइ हिते बादशाही आहे। हाणे महिरबानी करे मूंखे तव्हां मोकल ॾियो त मां पंहिंजी घरवारी वठी ॻोठ वञा। देन चयो बाबा धीउ भेण हिन ज़बान सां ॾिबी आहे, असां तोखे ॾिनी, जे हिते रहीं त बि असांजो बचो ई हिन मुल्क में को बि देह तुंहिंजो नालो न वठी सघंदो, बाक़ी जे तूं पंहिंजे मुल्क ते वञी थो त मां तोखे इजाज़त आहे। साईं उन्हनि खां मोकिलाए ॾाढा भाकुर पाए गुलफल राणीअ खे घोड़े ते चाढ़े ऐं उन तोते खे अॻियां विहारे हाकिले अचे पहुतो मलका राणीअ वटि। अचे उनजो बि सलाम कयईं, उनजा अचे महिमान अथसि। मलका राणी खणी जो ॾिसे, सुभान अल्लाह, ए जान आलम बादशाह, जी कि हीअ त मुंहिंजी मासात आहे, जंहिंसां शादी तूं करे आई? चए हा पोइ मां करायां। चए पोइ बसि सुठी ॻाल्हि आहे, हिक खां 2 ॼणियूं साईं मुंहिंजा ॿिन्ही सां शादी करे उन्हनि खां बि मोकिलाए। हाणे हिकिड़ीअ खां 2 राणियूं उहे परियूं उन घोड़े ते खणी ऐं पखीअ खे विहारे ऐं साईं खयूं अचे पतो। पर साईं हिकिड़ी ॻाल्हि आहे, जॾहिं मलका राणीअ वटि आयो ऐं उनजे पीउ माउ खां मोकिलाए पियो त हुन चयसि बाबा साईं तूं भली असांजे धीउ खे वठी वञ, पर असांजो हिकिड़ो वज़ीर आहे
जेको इन ख़िदमत चाकरीअ में ऐं का बि खोटी वादी ॻाल्हि थींदी त इहो वज़ीर तोसां हलंदो। चईसीं भली। अदा उहो वज़ीर पेरे प्यादे हे घोड़नि ते हलंदे हलंदे हकींदे माणींदे मंज़रूं माणींदे ॾींहं गुज़ारींदे ऐं अचे उन तलाउ ते पहुता जिथे जान आलम बादशाह गुम थी वियो। अचे उते राति रहिया। हाणे जेका उहा बंदी आहे सा जान आलम बादशाह वटां पखो खणी अॼनि। उहा बंदी जेका आहे सा जान आलम बादशाह पढ़ंदो रहियो। उहो वज़ीर गॾो उन दिलि में ख़्यालु कयो यार हीउ एॾो दिलि जो भाव एॾो हिकिड़ो जान आहे उहो असां देयनि वञूं शादियूं कयूं ॿई थो वञे आहे इन सॼो बंदीअ जो कमाल। कंहिं तरीक़े सां इहा हिन खां बंदी कढां जान आलम बादशाह खां। केॾी महिल ताईं को जान आलम बादशाह निंड पइजी वियो को ॾींहं जो टाइम हुजे अञा राति बि न हुजे उन वज़ीर उहा बंदी खणी वरिती। बंदी खणी बंदीअ में साईं सभु कुझु लिखियलु हुजे त हिन जी सिट पढ़ी ऐं हिन खे हणंदे त हेठि पथर थी वेंदो। हिन जो साहु कढी कंहिं बुंड में विझंदे त उहो उन में पइजी वेंदो हीउ हिते बूतो रहिजी वेंदो। हिन दिलि में ख़्यालु कयो त हाणे अहिड़ो कमु कयां जंहिंमें वाह वाह थी वञे। हाणे हिते जेको आहे राणियुनि हुकुम कयो साईं हिननि सां हिकिड़ो गॾु छेलो बि हिननि वाट ते वरितो। राणियुनि हुकुम कयो अड़े वज़ीर चई जी चई इहो छेलो को चई हा राणी छेलो कहां थो। हिन छा कयो हाणे जान आलम बादशाह निंड पियो आहे हिन छा कयो उहा बंदी बि हिन जे खीसे में हुजे हिन छेलो कोई छेले वारो साहु जेको हुजे सो जो हिकिड़ो बड़ बीठो हुजे उन बड़ में विझी छॾी। बड़ में जो विझी छॾियईं हाणे उहो छेलो जेको आहे गोश्त ठाहे करे राणियुनि खे ॾिनई। जान आलम बादशाह अञा निंड पियो। हिन दिलि में ख़्यालु कयो त जान आलम बादशाह जो साहु कढी उहो बि कंहिं ॿिए वण में हणी छॾियां। अदा जान आलम बादशाह जो साहु कढी ॿिए वण में विझी छॾियईं। पंहिंजो साहु कढी ऐं जान आलम जे बूटे में विधई। जेको छेले जो साहु साईं हिन कढियो उहो वरी पंहिंजे बूटे में विझी छॾियो। जान आलम हिकिड़े जो साहु जेको सो वण में चंबड़ाए छॾियो। हाणे साईं जान आलम बादशाह त निंड में उथियो पर साहु पइजी वियुसि कंहिंजो वज़ीर जो उन में। मलका राणीअ खे शक पियो जो हुन खां बंदी उहा कढी वरितईं। साईं बंदी कढी उहा जो पढ़ी ॾिसे त सुभान अल्लाह हिन जान आलम जे जिस्म में साहु जेको आहे सो वज़ीर जो पियल आहे। जान आलम जो साहु जेको आहे सो हिन कढी हिकिड़े वण में चंबड़ाए छॾियो। जेको छेले जो साहु साईं हिन कढियो उहो वरी पंहिंजे बूटे में विझी छॾियो। राणीअ इहो सभु कुझु ॾिठो ऐं हुन गुल फुल राणीअ सां इहा हक़ीक़त कई त हक़ीक़त इहा आहे हिननि छा कयो कढंदे उन जो जेको आहे सो जान आलम जे बादशाह जे जिस्म मां साहु साईं वण में चंबड़ाए छॾियो। उन वण में साईं साहु जेको चंबड़ियो पियो जान आलम बादशाह जो उहो साहु वापसि वरी जान आलम बादशाह जे जिस्म में विधनि। हाणे हिते हुन जान आलम बादशाह खे बि इहा ख़बर पई त भला हे छा तंहिं ते साईं हुन जेको आहे मलका राणीअ हिन खे ॿुधायो सभु कुझु त हीउ जेको चकर हो तोसां हिन कयो हो वज़ीर साण। हाणे वज़ीर जे जिस्म में आहे ॿकर जो साहु पियल। हाणे जीअं तूं जान आलम बादशाह करी तीअं थिए बंदी बि असां वटां। हाणे जान आलम बादशाह उन तोते सां हक़ीक़त कई त तोता मूंसां त वॾो ख़्रेब थी वियो। चइसि मां तोखे झलियां थो तो सोचे वीचारे पंहिंजो क़दम खण। अॼुकल्ह वफ़ादारी कंहिं में बि न रही आहे। अड़ा चवनि त दिलि में ख़्यालु कयो जान आलम बादशाह त अड़े तोता हाणे इन वज़ीर जे पिंडे में साहु आहे हिन जो छेले जो। हाणे तूं छा थो चई वाह हाणे वज़ीर मूं कढो हथ छो जो छेले साहु पियल अथसि हिन को हौस अकुल न हूंदो एॾे मूं तव्हां हथ कढो भॼंदो पाणे झंगल ॾे पाणे हिनखे बगीअ बांदर किथे न किथे खाई छॾींदा ऐं तव्हां बिस्मिल्लाह करे पंहिंजे कम खे वठो।
हाणे त जान आलम बादशाह सुबुह ते ऐं घोड़े ते चढ़ी ऐं उहे साईं ॿई राणियूं विहारे मिठू रखी उते ऐं तो हो जेको वज़ीर जीअं निंड ई पियो निंड पियल खे उते फिटी कयनि ऐं वठी हणी आ कयनि घोड़े खे भॼाईंदा भॼाईंदा मंदुलूं माणींदा साईं अचे पंहिंजे मुल्क ते जान आलम बादशाह पहुतो हकिले साईं तोते समेत वञी पंहिंजे घर में पहुतो उते जो पहुतो त हुनजो ने जान आलम बादशाह जे घर वारीअ जो मायूं ॾिठियूं त साईं ॾंडड़ी जी वई किरी जो पई त जान आलम बादशाह हुनखे होश में आणे चईं राणी मुंहिंजी घरवारी ॻाल्हि ॿुध जॾहिं न तूं तोते सां विड़ी हुईं चईं हा तोते जा तो पर पटिया तोते त चारे तोखे सच जा अखर चया जंहिं ते तोखे कावड़ लॻी त तोते जो ही हाल कयो पोइ तोते जूं मूं दवा दारूं कयूं पोइ तोते मूं पुछो तोते मूंसां सची ॻाल्हि कई चइसईं किबला त पखियुनि बि कॾहिं माण्हुनि खे अखियूं हयूं छो तुंहिंजी ज़ाल मुंहिंजे मथां हरू भरू बहतान थी ॾे उन जे लाइ साईं जिथे हुस्न आहे उन जाइ ते हीअ नौकर बि थी नथी ठहे पोइ साईं जान आलम बादशाह हिनखे चयो मूंखे उते वठी हल हाणे इहो वठी इहा ॻाल्हि तव्हांखे पेश कईसीं सॼी भरे ॿुधाइसीं हाणे जान आलम बादशाह अचे उहे ॿई राणियूं पंहिंजी घरवारीअ खे ॾेखारियो जेका बेहोश थी किरी पई हुनजे हुस्न जो ॾिसी तर्जलो हाणे पोइ जेको आहे त चई हाणे तूं पंहिंजो इंसाफ़ु कर त इहो बराबरि अहिड़ो हुस्न मुल्क में आहे या कोन्हे जंहिंजे लाइ साईं हुन राणीअ बिल्कुलु ॿाहूं ॿधी उन तोते खां माफ़ी घुरी अरे तोता तूं बराबरि तोखे इहो हुस्न ॾिठल हो मूंखे ॾिठल न हो तो सच जा लफ़्ज़ चया मां तोखे मारे पटे पर पटे छॾियामांइ मुंहिंजी बराबरि ग़लती आहे मूंखे माफ़ु कर पोइ साईं हुन तोते हुनखे माफ़ु कयो ऐं हुन माईअ तस्लीम कयो त बराबरि हिननि जी त मां नौकर बि थी नथी ठहां साईं उहो वक़्तु घर में ख़ुशि गुज़रंदो रहियो साईं उहो तोतो बि जेको आहे सो ख़ुशि हो